रिपोर्ट पे सूमरो ठुल लग आरडी 44 थाने जी हद बोलो कलर वट नामालूम हथियार बंदन पारा सारिन सां भरियल बिन ट्रैक्टरन के फुर कई वई त ट्रैक्टर सवार हथियार बंदन सां मज़ाहमत कई त धाड़े हथियारन जा मुंह खोले सिधियूं गोलियूं हणी बिन ॼणनि आसिफ बाजकाणी ऐं खामन बख्श बाजकाणी खे सख्त ज़ख्मी करे छॾियो आहे, जंहिंखे गणती जोगी हालत में तालका अस्पताल ठुल मुंतकिल कियो वियो आहे। डोकरी रिपोर्टर असलम खान बुगियो डोकरी लग गोठ गाजे देरो जो रहवासी पोरियत नौजवान नदीम अली सियाल कल शाम 3 बजे 11,000 बिजली में शहीद थी वियो, जंहिंखे डोकरी अस्पताल नीम वियो पोस्टमार्टम बाद वारसन हवाले कियो वियो। मरहूम जी जनाज़ा नमाज थी गुज़री बाद में साईं मियां गाजी शाह जी मकाम गाजी देरो में तदफीन कई वई। वधीक ख़बर शामिल कंदा हलूं त जनाज़ा नमाज बाद ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे। अॼु मुर्ज़ा बुगियो सोशल वर्कर बाबर अली लांघा साफ़ी असलम खान बुगियो साफ़ी असगर अली जोगी मरहूम नौजवान नदीम अली सियाल जे वॾे भाउ निज़ाकत सियाल पी ऐं ॿियनि भाइरनि सां ताज़ियत कई। फातिहा कुल पिणु बख़्शिया। ताज़ियत बाद पोयरनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो नौजवान ईअं न मरे हां। ॻोठ जी बिजली 1.5 महीने खां बंदि हुई, ओचितो बिजली अची वई ऐं ढेरो सां झपे वई। वारसन जो वधीक चवण हो त बिजलीअ जो को इतला न मिलियो हो। अचानक असांजे पुट खे शाट लगी ऐं शहीद थी वियो। वालिद साहब ब्यूरो चीफ ज़िले दादू साहब खान नालो जी रिपोर्ट मुताबिक़ मेयर यूसी फरीदाबाद जा रहवासी ज़ख्मी इमाम दीन तीमणो पंहिंजे पुट सां गॾु बासरनि ख़िलाफ़ सिंध प्रेस क्लब मेयर पहुची साफ़िन अॻियां दाईंदे चयो त जवाबदार अली गौर तीमणो ऐं ॿिया मुंहिंजे वालिद खे डंडा हणी बांह भञी सख़्त ज़ख्मी करे छॾियो। असां फरीदाबाद थाणे ते एनसी दाख़िल कराई आहे। पुलिस रिश्वत वठी गिरफ़्तार नथी करे 15 ॾींहं गुज़री विया आहिनि। ज़ख्मी इमाम दीन तीमणो वधीक चयो त जवाबदार अली गौर तीमणो कुझु साल अॻु मुंहिंजे भाउ जो क़त्ल कयो हो। उहो केस हलंदड़ आहे। हाणे मुंहिंजी डंडा हणी बांह भञी आहे। फरीदाबाद एसएचओ जवाबदार अली गौर तीमणो ऐं ॿियनि जवाबदारनि खां पैसा वठी गिरफ़्तार नथो करे। असां ग़रीब मिसकिन आहियूं। असां आईजी सिंध डीआईजी हैदराबाद एसएसपी दादू खे अपील था कयूं त बाअसर जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां ग़रीब मिसकिननि सां इंसाफ़ कयो वञे। न्यू सईदाबाद रिपोर्ट नज़ीर अहमद सोलंकी न्यू सईदाबाद प्रेस क्लब जे साम्हूं आईबी टीचर्स जो एहतजाजी मुज़ाहिरो। तफ़सील मूजिब न्यू सईदाबाद में प्राइमरी टीचर जो जूनियर स्कूल टीचर जे IBA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि पारां मुतालबनि जी मनता लाइ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन गुलाम अली खुसो इशफाक अली मलिक सदाम हुसैन काका अब्दुल रशीद बुकेरो अली हसन गाहूटे ज़ुबैर अहमद गाहूटे ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त तालीम खाते पंहिंजा नवाज़ पॉलिसी तहत सिंध खे 2 हिसनि में विरहाए मनपसंद इलाक़नि में 32 मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर ॾिना आहिनि, जॾहिं त 33 खां 39 मार्कूं खणंदड़ अधु सिंध जा नौजवान गुज़िरियल 2 सालनि खां रोडनि चौकनि चौराहनि ते इंसाफ़ लाइ सरापा एहतजाज बणियल आहिनि। हिननि चयो त हिकु सिंध में 2 कानून लागू करे बेरोज़गार नौजवाननि सां नाइंसाफ़ी कई पई वञे। हिननि निगरान वज़ीर आला सिंध जस्टिस बाकर मक़बूल गवर्नर सिंध कामरान टिसूरी ऐं ॿियनि आला अमलदारनि खां मुतालबो कयो त 33 खां 39 मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर ॾेई नौजवाननि में पखिड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे। मटियारी रिपोर्ट गुलाम फारूक शाह अडेरो लाल में भी एसएसपी मटियारी नूरुल हक रिंद ऐं DIB इंचार्ज मटियारी जे हुकुम ते मुल्की ऐं गैर मुल्की पनाहगीरनि जी शिनाख़त सख़्ती सां कई पई वञे। DIB इंचार्ज मटियारी जे हुकुम ते अडेरो लाल स्टेशन भाऊ खान पठान चुड़िया चौक समेत नंढनि वॾनि शहरनि होटलनि दुकाननि ते DIB बेड इंचार्ज सैद अमीर अली शाह नुमाई पुलिस एहलकार शेर अली खुश्क पारां शिनाख्ती कार्ड चेक किया विया। DIB बेड इंचार्ज सैद अमीर अली शाह निमाई मीडिया खे ॿुधाईंदे चयो त मथां खां हुकुम मिलियल आहे त जिते जिते अफ़गानी पठान मुल्की गैर मुल्की तरसियल आहिनि उन्हनि पनाहगीरनि जी शिनाख़त करे रहिया आहियूं। जेकॾहिं गैर फ़ाल हूंदो त क़ानूनी तरीक़े सां बाइज़त पंहिंजे वतन मोकिलियो वेंदो। असां DIB इंचार्ज मटियारी जे हिदायतुनि ते पनाहगीरनि जा कार्ड चेक करे रहिया आहियूं। वधीक जांच लाइ बाला ऑफिसर कंदासूं। सांगड़ रिपोर्ट ब्यूरो चीफ गुलाम कादिर कहरी SSP सांगड़ जे ज़िले जे मंदिरनि जो दौरो। दिवाली जे मौक़े ते कयल सिक्योरिटी इंतज़ामनि जो जाइज़ो। सांगड़ शहर समेत सॼे ज़िले में हिंदू बिरादरी जे मज़हबी त्योहार दिवाली जे मौक़े ते SSP सांगड़ कैप्टन सदाम हुसैन शहर जे गुरु नानक मंदिर ऐं गुरुद्वार गुरु गोबंद सिंह मंदिर समेत मुख़्तलिफ़ मंदिरनि जो दौरो कयो ऐं सिक्योरिटी जा इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। SSP मंदिरनि जी इंतज़ामी कमेटीअ जे मेंबरनि राजेश कुमार हरदेसाणी ऐं सैयद सुरेश कुमार सां मुलाक़ात करे केक कटियो ऐं उन मौक़े ते हर क़िस्म जी भरपूर सिक्योरिटीअ जो यकीन ॾियारियो। मीडिया सां ॻाल्हाईंदे SSP चयो त इकलियती बिरादरी जे मज़हबी ईद ते सिक्योरिटी वधाई वई आहे। ज़िले पुलिस सांगड़ हिंदू बिरादरी सां तालुक़ रखण वारनि जवाननि खे दिवाली ते मोकल ॾिनी वई आहे। हिननि चयो त सांगड़ ज़िलो पुरअमन ज़िलो आहे। मज़हबी रवादारी बरक़रार रखण लाइ आलमनि सियासी समाजी मज़हबी शख़्सियतनि ऐं सफ़ारती तंज़ीमनि जो वॾो किरदारु आहे। उन मौक़े ते मंदिर कमेटीअ जे तंज़ीमनि SSP सांगड़ कैप्टन सदाम हुसैन जे मौजूदगी ऐं तावन ते शुक्रियो अदा कयो ऐं रिवायती तोहफ़ा पेश कया। दौरे जे मौक़े ते इंचार्ज CIA सांगड़ SHO सांगड़ ऐं इंचार्ज DIB पिणु मौजूदु हुया।
पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हिंदू बिरादरीअ सां दीवाली मल्हाइण लाइ सुभाणे मिठी पहुचंदो। थरपारकर बिलावल भुट्टो ज़रदारी मिठी में जलसे खे ख़िताब कंदे थरपारकर बिलावल भुट्टो ज़रदारी जी जलसे जूं तयारियूं उरूज ते आहिनि। थरपारकर मिठीअ जी मारवी स्टेडियम ऐं असेंबली हॉल लाइ 35,000 कुर्सियूं लॻाए पिंडाल तयारु कयो पियो वञे। थरपारकर कंटेनर लॻाए 40 खां 80 फुट स्टेज तयारु कयो वियो आहे। थरपारकर 600 खां वधीक पुलिस एहलकार सिक्योरिटी जा फ़र्ज़ सर अंजाम ॾींदा। कमांडोज़ ऐं पर्सनल सिक्योरिटी बि हूंदी। थरपारकर मिठी शहर खे पीपल्स पार्टीअ जे पैना फ्लैक्स ऐं पार्टी झंडनि सां सिंगारियो वियो आहे। थरपारकर पीपल्स पार्टी पारां तालुके हेडक्वार्टर थरपारकर में इस्तक़बालिया कैंपूं लॻायूं वयूं आहिनि। थरपारकर रैली सुभाणे शाम 5 वॻे खां शुरू थींदी। थरपारकर रैली में उमरकोट मीरपुर ख़ासि बदीन ऐं थरपारकर जा मज़दूर शिरकत कंदा। थरपारकर बिलावल भुट्टो ज़रदारी अॻूणो MNA महेश मल्लाणी जी रिहाइशगाह ते राति गुज़ारींदो। थरपारकर रैली खे कामयाब बणाइण लाइ PP थर जी क़यादत पारां कार्डनर गॾिजाणियुनि जो सिलसिलो जारी आहे। ऐवान सहाफ़त सूमार समेजो। सकरन IBA पास GST ऐं PST जी फीमेल उम्मीदवारनि पारां 33 मार्कूं खणण बावजूद खेनि आफ़र ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ सकरन प्रेस क्लब पहुची एहतजाज रिकॉर्ड करायो। उन मौक़े ते मिस आशा, मिस मारवी, मिस समीना अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त 2021 में IBA जी टेस्ट पास करे 33 मार्कूं खयूंसीं, पर सिंध हुकूमत मां टेलीमाहवारो सलूक कंदे मनपसंद इलाइक़नि जे उम्मीदवारनि खे ऑर्डर ॾिना जॾहिं त असां सां नाइंसाफ़ी कई वई आहे। हिननि जो त असां मुसलसल 2 सालनि खां एहतजाज करे रहिया आहियूं, पर अञा ताईं असांखे ऑफर ऑर्डर न ॾिना विया आहिनि। हिननि उहो बि चयो त असीं पक सां चऊं था त खोड़ सारा चूंडियल नुमाइंदा रहिया हूंदा, हिन खे IBA जी टेस्ट पास करणु न ईंदी। असां महिनत करे पास कई आहे, उन जे बावजूदु ऑर्डर न ॾियण वेसाघाती आहे। असां सकरन प्रेस क्लब खे मज़लूमनि जो भरजलो सम्झी हिननि वटि दांह खणी आया आहियूं त असां 33 मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि खे पास करे ऑफर ऑर्डर ॾेई उम्मीदवारनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। मटियारी रिपोर्ट गुलाम फारूक शाह। मटियारी दारुल उलूम गौसिया ताहिरिया में हिकु अहम मीटिंग दारुल उलूम गौसिया ताहिरिया जे मोहतरम साईं हाफ़िज़ बिशारत अहमद मेमण ताहिरी जी ज़ेर सदारत मुनक़द कई वई। मीटिंग में वॾी तादाद में उहिदेदारनि, मेंबरनि ऐं दोस्तनि शिरकत कई। शिरकत करण वारनि में साईं हाफ़िज़ अब्दुल जब्बार ख़ासकेली, साईं अब्दुल रज़ाक मेमण, मुफ्ती अली बख्श कंवर, इम्तियाज़ अली कुरैशी, हाफ़िज़ महताब अली मेमण, मोहम्मद बच्चल मेमण, हाफ़िज़ नवीद गुल शेख अली ऐं ॿियनि शिरकत कई। मीटिंग में कुझु अहम मामलनि ते गौर व फ़िक्र कयो वियो। उन्हनि में मदरसे में फीडिंग, पेश इमामनि जे मसाइल ऐं इस्तेहकाम, क़ाइद ऐं मसाइलनि जी ज़रूरी तालीम, मीलाद शरीफ़ जे प्रोग्राम, मदरसे जी ज़रूरत, मेंटेनेंस, जामिया में शिशमाही इम्तिहाननि जे रिज़ल्टनि मुतलिक़ मशवरा किया विया। सभु दोस्तनि पंहिंजे पंहिंजे तरफ़ां मदरसे में ज़कात, ख़ैरात ऐं फंडिंग मुतलिक़ कोशिश करे रिपोर्ट जमा कराए जमात जे हिन अज़ीम इदारे खे मज़बूत ऐं मुस्तहिक़ करण लाइ पंहिंजूं सलाहियतूं इस्तेमालु करण जा ताक़ीद कयो वियो। जामिया में तंज़ीम अल मदारस तरफ़ां हिफ़ाज़ कराम ऐं उलमा कराम जे दाख़िलनि जो सिलसिलो पिणु जारी वसारी आहे। उन करे सभिनी पेश इमाम साहिबान खे ताक़ीद कयो वियो त इहे पंहिंजे इदारे तरफ़ां फ़ारिग़ हाफ़िज़नि ऐं तालिबनि जी दाख़िला खे यकीनी बणाइनि। सकरन दावत इस्लामी में मजलिस राब्ता जो अहम इजलास पाकिस्तान जे मरकज़ी मजलिस राब्ता जे निगरान कुर्बान अतारी जी सदारत में मुनक़द कयो वियो, जंहिंमें शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जे टिनी ज़िलनि सां गॾु नौशरो फिरोज़ ऐं नवाब शाह जी निगरान शिरकत, जिन में मोहम्मद अफ़ज़ल अमीन अतारी, मोहम्मद अनवर अतारी, जहानज़ेब अतारी, मोहम्मद इस्माइल अतारी, सलमान खान अतारी ऐं काज़ी जावेद अतारी शामिल हुआ। इजलास में कुर्बान अतारी ॻाल्हाईंदे चयो त तंज़ीमनि ऐं तहरीक में मुख़्तलिफ़ शोबा हूंदा आहिनि, जिन जी अलॻि अलॻि अहमियत आहे, पर राब्तनि वारो शोबो सभिनीनि खां अहम आहे, जंहिं सां तंज़ीम खे हर हवाले सां मज़बूत करे सघिजे थो। हिन चयो त हैसी ताईं दावत इस्लामी जेका बि तरक़ी कई आहे, उन में मजलिस राब्ता जो वॾो किरदारु आहे, पर अञा वधीक ज़रूरत आहे दीन जे पैगाम खे पहुचाइण जी। कुर्बान अतारी उहो बि चयो त राब्ते वारी शोबे जी अहमियत उन में बि लॻाई सघिजे थी त जॾहिं असां ऐं अव्हां जी आका करीम जिन इस्लाम जो पैगाम पहुचायो त उन वक़्त जे सरदारनि क़बीलनि जे चङनि मुड़सनि सां रूबरू ऐं किन सां ख़तनि ज़रिए राब्ता करे खेनि इस्लाम जी दावत ॾिनी। उन करे सम्झणु घुरिजे त मजलिस राब्ता तंज़ीमनि में कहिड़ी हैसियत रखे थी। हिन वधीक चयो त दावत इस्लामी चाहे थी त हर मुसलमान सोणे आका जे सुन्नतनि मूजिबि पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं, पर उहो तॾहिं मुमकिन थींदो जॾहिं असां उन्हनि सां राब्तो करे दावत इस्लामी जे मज़हबी माहौल जूं बरकतूं ॿुधायूं, जेकी राब्ते करण सां ई ॿुधाए सघबियूं। इजलास में तइ कयो वियो त मजलिस राब्ता जे हर महीने माहवार गॾिजाणी घुराई वेंदी, जंहिंजी ज़िम्मेवारी डिवीज़नल निगरान अफ़ज़ल अमीन अतारी ते रखी वई। संजोरो तालका रिपोर्टर हैदर बख्श चांग। संजोरो लॻंदी छुटीअ जमड़ाऊ ॻोठ हाजी वली मोहम्मद चांग में मच कचहरी जो बंदोबस्त कयो वियो। सियारे जी शुरूआत में असांजी बहितरीन दोस्त मोहम्मद हाशिम सोलंगी जी ओताक ते अॼु कचहरी थी, जिन में मौज़ूद शख़्सियतनि फ़क़ीर अली बख्श चांग, फ़क़ीर रजब अली चांग, फ़क़ीर मोहम्मद यूसुफ चांग, फ़क़ीर माशूक अली चांग, फ़क़ीर अला बख्श चांग यूसी, 3 जमड़ाऊ काउंसलर फ़क़ीर हैदर बख्श चांग, फ़क़ीर सादिक सोलंगी, मोहम्मद हुसैन शेख ऐं ॿिया मौज़ूदीन शिरकत कई। आख़िर में लंगर जो बंदोबस्त कयो वियो ऐं बाद में दुआ ख़ैर घुरी वई।